अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तव्हांजे साम्हूं ही ॾेखारींदो हलां त ही आमिर जी शाख मां हिकिड़ी निकिरंदड़ जीमस शाख आहे। हिन में एतिरो पाणी आहे जो तव्हांखे ॾेखारींदो हलां त ही कपर जेके आहिनि हिन जा ओवरफ्लो पिया कनि। पाणी एतिरो हिन में एक्स्ट्रा छॾियो वियो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॾेखारींदो हलां त ही तेज़ी सां जेको हले पई ऐं इन सां गॾोगॾु जेका ढोलू माइनर आहे वरी उन जो मां मंज़र तव्हांखे ॾेखारींदुसि त ॿई शाखूं जेके हिकिड़ी इन में आमिर जी मां निकिरनि थियूं, पर अफ़सोस आहे जो हिकिड़ी शाख ओवरफ्लो पई करे ऐं ॿी शाख में पाणी जो फोड़ो बि कोन्हे। जी ॿिए पासे वरी ही जेका ढोलू माइनर आहे हिन जा दरवाज़ा बिल्कुलु बि हेठि लॻा पिया आहिनि त पाणी छोड़ जेका मुकमल बंदि लॻी पई आहे ऐं पाणी जेको अॻिते छोड़ न पियो करे। दरवाज़ा तव्हांजे साम्हूं आहिनि, बंदि कया विया आहिनि ऐं सबबु त ख़बर न आहे कहिड़ा आहिनि जो हिन शाख सां अहिड़ो ज़ुल्म कयो पियो वञे। ही तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसी सघो था त ही जेका आहे ढोलू माइनर आहे ऐं हिन ते सवें आबादगारनि जेके पंहिंजी बचनि जे गुज़र सफ़र जे लाइ काश्तकारी कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते जेके आहिनि रुॻो ज़मीनुनि खे आबाद करण जे लाइ पाणी न, बल्कि हिते आबी जीवत जेका आहे उन जे लाइ पाणी ज़रूरत हूंदी आहे। कीड़नि मकोड़नि खे बि पाणी ज़रूरत हूंदी आहे, पर सबबु ख़बर न आहे कहिड़ा आहिनि जो हिननि बंदि करे छॾी आहे ही शाख। ऐं तव्हांजे साम्हूं मंदरु आहे ढोलू जो।